कराची में वाक़िआ आगाह कंदासीं। कराची में नए साल जे मौक़े ते हवाई फायरिंग ते पाबंदी लागू कई वई आहे। कलम 144 लागू कयो वियो आहे। कमिश्नर कराची शहर जे हसास हंधनि ते पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर करण जी हिदायत करे छॾी आहे। हैदराबाद में शॉपिंग मॉल्स ऐं वॾियूं बाज़ारूं अॼु शाम 7 वॻे बंदि कराई वेंदियूं। कराची मां इहा ख़बर असां शेयर कई पिया। कराची में नए साल जे मौक़े ते हवाई फायरिंग ते पाबंदी लागू कई वई आहे। कलम 144 लागू कयो वियो आहे। कमिश्नर कराची शहर जे हसास हंधनि ते पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर करण जी हिदायत करे छॾी। हैदराबाद में शॉपिंग मॉल्स ऐं वॾियूं बाज़ारूं अॼु शाम 7 वॻे बंदि कराई वेंदियूं। हैदराबाद में शॉपिंग मॉल्स ऐं वॾियूं बाज़ारूं अॼु शाम 7 वॻे बंदि कराई वेंदियूं। अवां खे आगाह कई पिया। कलम 144 लागू कयो वियो आहे। कराची में नए साल जे मौक़े ते हवाई फायरिंग ते पाबंदी लागू कई वई आहे। कमिश्नर कराची शहर जे हसास हंधनि ते पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर करण जी हिदायत करे छॾी। हैदराबाद में शॉपिंग मॉल्स ऐं वॾियूं बाज़ारूं अॼु शाम 7 वॻे बंदि कराई वेंदियूं। कराची में नए साल जे मौक़े ते हवाई फायरिंग ते पाबंदी लागू कई वई आहे। कलम 144 लागू कयो वियो आहे। कमिश्नर कराची शहर जे हसास हंधनि ते पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर करण जी हिदायत करे छॾी आहे। हैदराबाद में शॉपिंग मॉल्स ऐं वॾियूं बाज़ारूं अॼु शाम 7 वॻे बंदि कराई वेंदियूं। कराची मां इहा ख़बर अवां सां शेयर कई पिया। कराची में नए साल जे मौक़े ते हवाई फायरिंग ते पाबंदी लागू कई वई आहे। कलम 144 लागू कयो वियो आहे। कमिश्नर कराची शहर जे हसास हंधनि ते पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर करण जी हिदायत करे छॾी। हैदराबाद में शॉपिंग मॉल्स ऐं वॾियूं बाज़ारूं अॼु शाम 7 वॻे बंदि कराई वेंदियूं। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर इमदाद सुमरा खां। जी इमदाद, आगाह कजो। जी बिल्कुल असांखे ॿुधाईंदा हलूं त कराची कमिश्नर जेको आहे अॼु जेको आहे 144 कलम लागू करे छॾियो आहे। जॾहिं त नए साल जी आमद सबबु जेको आहे हवाई फायरिंग तोड़े 4 खां वधीक माण्हू गॾु थियण ते जेको आहे नोटिफिकेशन उहो जारी करे छॾियो, पाबंदी मड़ी वई आहे। जॾहिं त सीवियू वारे इलाइक़नि में जेको आहे राति जो 8 बजे खां पोइ दुकानूं पिणु बंदि करण जो पिणु नोटिफिकेशन जारी कयो आहे। इहो ॿुधाए थो वञे त राति जेको आहे आवाम जेको आहे नए साल जी ख़ुशी में जेको आहे फायरिंग या जेको आहे हुल्लड़बाज़ी करण ते पिणु जेको आहे उन ते पाबंदी लॻाई वई आहे। जॾहिं त पुलिस मूजिबि इहो ॿुधाए थो वञे त शाम 6 बजे खां पोइ सीवियू तरफ़ वेंदड़ रोड रस्ता जेके आहिनि उहे जेको आहे सो बंदि कया पिया वञनि। जॾहिं त मोटरसाइकिल ते ॿिए ते जेको आहे सवारी ते हिन महिल ताईं जेको आहे उहा पाबंदी लागू नाहे मड़ी वई, लेकिन सीवियू तरफ़ वेंदड़ जेको आहे माण्हुनि खे उते पिणु रोकण लाइ जेको आहे सो ॿुधाए थो वञे उते माण्हुनि खे रोकियो वेंदो। जी मेहरबानी इमदाद सुमरा आगाह करण जे लाइ।